बिरिया रोड मां ख़बर ईंदा हाल त बिरिया रोड भरिसां मुसाफ़िर ट्रेन मां फुर लुट कंदड़ गुरोह जा मुबैना 2 ॼणा गिरफ़्तार करे पुलिस अंडियातल हंध मुंतक़िल करे छॾिया। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ ट्रेनुनि मां मुसाफ़िरनि खां मोबाइल फ़ोनूं, औरतुनि जा पर्स, सोना ज़ेवर ऐं रोक रक़म हथियारनि जी ज़रूरत ते फुर कंदड़ गुरोह सरगर्म हो, जिन जा 2 जवाबदार गुज़िरियल राति सखर खां कराची वेंदड़ सखर एक्सप्रेस ट्रेन मां हथियारनि जी ज़रूरत ते मुसाफ़िरनि खां फुर लुट करे रहिया हुआ त रेलवे पुलिस ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार करे बिरिया रोड पुलिस हवाले कयो, जॾहिं त बिरिया रोड पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि मां मालूम थियो आहे त गिरफ़्तार जवाबदार लाका रोड जा रहवासी आहिनि, जिन जी सुञाणप अब्दुल जब्बार पुट बख्शल कासकेली ऐं राजा पुट गुल मोहम्मद कासकेली तौर थी आहे। इन सिलसिले में सखर एक्सप्रेस जे मुसाफ़िर शिकारपुर वासी मोहसिन मंगी ॿुधायो त बिरिया रोड स्टेशन ते जीअं ई ट्रेन बीठी त मूं समेत काफ़ी मुसाफ़िरनि खां जवाबदारनि हथियारनि जी ज़रूरत ते मोबाइलूं, रोक रक़म, सोना ज़ेवर फुर कया आहिनि त रेलवे पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार कयो। आख़िर इतलान ताईं बिरिया रोड पुलिस ऐं रेलवे पुलिस तरफ़ां को बि केस जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल न थी सघियो। एक्सप्रेस में अचां पियो ऐं बिरिया सिटी में स्टाफ थियो त हुतां मूंखां मोबाइल फुरे विया। अच्छा, मोबाइल तव्हांजी कहिड़ी? रीनो 5 हुई। रीनो 5 रीनो 5 माना ॿियनि खां बि हुननि कोशिशि कई आहे, ही मुख़्तलिफ़ वॾो ग्रोह आहे सम्झो था, या ॿियनि खां बि फुर कई अथनि मोबाइल, या सिर्फ़ु तव्हां कई? हिकिड़े ॿिए खे कोशिशि कयूं, उन खां न खसे सघिया, मूंखां बि खसे झपट ॾिनऊं त मूंखां खसे विया। अच्छा, माना तव्हां खां हिकिड़ी खसे विया, ॿियनि खे बि हुननि कोशिशि कई हुया 2 ॼणा? अच्छा, पोइ तव्हांखे कीअं ख़बर पियो, तव्हांखे कीअं इतला मिलियो त मोबाइल मुंहिंजी निकिती आहे, जवाबदार हथ आया आहिनि? असांखे बिरिया सिटी पुलिस जो सो राब्तो कयो ऐं मुंहिंजो हिज़बानी साहब हुयो रेलवे पुलिस में, हुन बि ॿुधायो। उन्हनि जी वॾी महिनत आहे, उन्हनि वॾी कोशिशि कई आहे। तव्हां छा कंदा आहियो, छा में जॉब आहे तव्हांजी? मूंखे एजीसी में, एजीसी ट्रेज़री कराची जी। अच्छा अच्छा, माना हाणे तव्हां उतां नवाबशाह खां पोइ वरी वापसि? मां वापसी थियो आहियां। अच्छा, तव्हांजी इतला खां पोइ। ठीकु। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।